बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में क़ौमी शाहराह ते मज़दा ऐं मोटरसाइकिल में टक्कर। क़ौमी बचत बैंक जो गार्ड 31 वरियनि जो मुबारकपुर वासी मुजीबुर रहमान भुट्टो फौत। लाश घर पहुंचण ते वारिसनि में कोहराम मची वियो। नवाबशाह वेझो ॻोठ गुपचाणी में नांग जे कखण सबबि 18 वरियनि जो नौजवान फौत। नौजवान खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते डॉक्टर न हुअण सबबि हुन तड़पी दम ॾिनो। वारिसनि जो इल्ज़ाम। जैकबाबाद में सेकेंड एडिशनल डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज ग़ुलाम अली कनासरो जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 3 जवाबदारनि ग़ुलाम फरीद, अब्दुल रसूल ऐं अलिफ ख़ान खे उमिरि क़ैद ऐं 3 लख रुपया वारिसनि खे मुआवज़ो ॾियण जी सज़ा ॿुधाए छॾी। मुआवज़ो न ॾियण जी सूरत में ॾोहारी वधीक 6 महीना क़ैद भोॻींदा, जॾहिं त साॻिए केस में अदालत सगोरी अब्दुल हकीम ऐं बाजी खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी ऐं अब्दुल रशीद ऐं अमीर जान खे ॾोहो साबित न थियण ते बाइज़त बरी कयो वियो। वाज़े रहे त ॾोहारिन 10 जुलाई 2018 ते ज़मीनी तकरार तां सुल्तान बुलेदी खे क़त्ल ऐं मीर हसन खे ज़ख़्मी कयो हो, जंहिंजो केस संदसि भाउ राहिब अली जी फ़रियाद ते मौलादात थाणे ते दाख़िल कयो वियो हो। जैकबाबाद में डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर रोशन अली पांवर पारां असिस्टेंट कमिश्नर नासिर अली अब्बासी सां गॾिजी कणक ज़ख़ीरो कंदड़ 3 मिलनि ते छापो। 15,000 कणक जूं बोरियूं हथ। हिकु मिल सील। ख़ुराक खाते सां पहिरियां बि सहकार कयो आहे, हाणे बि सहकार करण लाइ तयारु आहियूं। मिल मालिक मुनीर मेमण पारां गैर क़ानूनी तौरु कणक ज़ख़ीरो कई वई आहे, जंहिं सबबि संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। रोशन अली पांवर। जैकबाबाद में नादरा तोड़े ज़िले इंतज़ामिया कोरोना वायरस खां बचाव लाइ जोगा उपाउ न वरिता। नादरा सेंटर ॿाहिरां औरतनि तोड़े मर्दनि जी पीह। वायरस पखिड़जण जो ख़दशो। 3 ॾींहं अॻु खानपुर में पुरस्रार तौरु क़त्ल ॼाणायल छोकिरी ऐं नौजवान वारे केस नओं रुख़ इख़्तियार करे वरितो। नौजवान घर में ज़बरदस्ती दाख़िल थी करे मूंखे ज़हर पीआरे पाण खे गोली हणी छॾी। ज़हर पीअण सबबि फौत थी वियल छोकिरी जो मरण खां अॻु जारी कयल वीडियो बयान सोशल मीडिया ते वायरल। पंजाब जे शहर रहीम यार ख़ान मां कुझु ॾींहं अॻु अगवा थियल 14 वरियनि जी नींगरी इरफाना बीबी नौशहरों मां बाज़ियाब। अगवाकार आसिफ भट्टी भी गिरफ़्तार। कानूनी कार्रवाई बाद बाज़ियाब थियल मुग़वी नींगरी ऐं जवाबदार पंजाब पुलिस हवाले। सखर में बिमार रिहायशी मंज़िल जी छित किरी पई। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल। मटियारी वेझो कोयले सां भरियल माल बरदार रेलगाॾी जूं 9 बोगियूं पटणी तां लही वयूं। माल बरदार गाॾी कराची खां लाहौर वञी रही हुई। हादसे सबबि को बि जानी नुक़सान नाहे थियो। रेलवे पुलिस। ठुल भरिसां शेरवाह वटि मोटरसाइकिल ऐं रिक्शा में टक्कर। 2 ज़ख़्मी। लाड़काणे मुंतकिल। गेरेलो पुलिस जी कार्रवाई। फुर थियल 4 मोटरसाइकिलूं हथ। पिस्तौल ऐं गोलियुनि समेत 2 जवाबदार गिरफ़्तार। ASP सिटी रिज़वान ताहिर। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।